वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं। अहम ख़बर सां सिंध हुकूमत MK मगवार मुस्तफ़ा कमाल जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे। इत्तलात वारे सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो चवणु आहे त मुस्तफ़ा कमाल रिवायती अंदाज़ में वॾे वज़ीर ते इल्ज़ाम मढ़िया। तासुब जूं ॻाल्हियूं मुनासिब न आहिनि, सख़्त ॻाल्हियूं करणु नथो चाहियां। कराची ऐं हैदराबाद में सभ खां वधीक PP हासिल कयो। शर्जिल इनाम मेमण जो चवणो त इमरान ख़ान पहिरें क़ौम शहीदनि जे वारसनि खां माफ़ी वठे पोइ ॻाल्हियूं करे। सूबाई वज़ीर जो वधीक चवणु हो त ॿुधायो वञे इमरान ख़ान हाणे ॻाल्हियुनि लाइ छो बेताब आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह करे रहिया आहियूं। सिंध हुकूमत MQM अगमार मुस्तफ़ा कमाल जे इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो आहे। मुस्तफ़ा कमाल रिवायती अंदाज़ में वॾे वज़ीर ते इल्ज़ाम मढ़िया। इत्तलात वारे सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेमण जो वधीक चवणु हो त तासुब जूं ॻाल्हियूं मुनासिब न आहिनि, सख़्त ॻाल्हियूं करणु नथो चाहियां। कराची ऐं हैदराबाद में सभ खां वधीक मैंडेट PP जो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची में आवाज़ न्यूज़ जो चीफ रिपोर्टर गाज़ी झंडीर। जी गाज़ी झंडीर। जी बिल्कुल, समा वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून कुछ देर पहिरियां प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। उनजो चवणु आहे त मुस्तफ़ा कमाल जे तरफ़ां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ते तनक़ीद अजाई आहे ऐं हिन क़िस्म जी तनक़ीद जी हू मुज़म्मत करनि था। सिंध सरकार जो वॾो वज़ीर कराची जे अवाम खे साॻी नज़र सां ॾिसे पियो, जीअं समूरी सिंध में तरक़ियाती कम थिया आहिनि त कुझु पार्टी जी सिंध सरकार कराची में सभ सां वधीक कम कराया आहिनि। उहो ई नतीजो आहे जो पार्टी खे मकानी चूंडुनि में अक्सरियत हासिल थी आहे। कराची में अॼु शर्जील इनाम मेमून प्रेस कॉन्फ्रेंस में इमरान ख़ान ते तनक़ीद कई। हुनजो चवणु हुयो त इमरान ख़ान हाणे ॾेही ऐं परदेही मैसेंजर्स वसीले डील या NRO जो तलबगार आहे। NRO हू रुगो पंहिंजी फैमिली लाइ हासिल करणु चाहे थो, पर खेसि NRO न मिलंदो। शर्जील इनाम मेमून जो चवणु हुयो त इमरान ख़ान पंहिंजे दौर में इहो दावाऊं कंदे नज़र ईंदो हो त मुखालिफ़ जो खाइसि NRO घुरे पई, पर अॼु हू पाण मौजूदा जेका इत्तेहादी हुकूमत आहे PDM जी, उन्हनि खां NRO तलब कंदे नज़र अचे थो। हिन चयो त पीपुल्स पार्टी पहिरियां इमरान ख़ान सां ॻाल्हियुनि जी सभ खां वॾी हिमायती पार्टी हुई, पर हाणे पीपुल्स पार्टी जो मुतालबो आहे त इमरान ख़ान जेसि ताईं क़ौम खां 9 मई वारे वाक़िअनि ते माफ़ी न वठंदो तेसीं ताईं साणसि ॻाल्हियूं न थियणु खपनि ऐं अदालतुनि खे बि बराबरी जे बुनियाद ते इंसाफ़ करणु खपे। छाकाणि त इमरान ख़ान सां लाडले वारो जेको सलूक आहे अदालतुनि जे तरफ़ां, उन जा घणा रुख़ नुक़सान थींदा। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी गाज़ी झंडीर।